एसएसपी जैकमाबाद डॉक्टर समीर नूर चन्ना पारा शहरनि जी शिकायत ते एसएचओ सिविल लाइन ज़ुल्फ़कार लाशारी ऐं पुलिस एहलकार अब्दुल मालिक खोसो खे हटाए छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जैकमाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फ़हीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? मां ॿुधायां त एसएसपी जेकाबाद डॉक्टर समीर नूर चना पारां जेके अवामी शिकायत आहिनि उन्हनि ते जेको आहे अॼु पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जेका आहे थी आहे, जंहिंमें एसएचओ आहे सिविल लाइन ज़ुल्फ़कार लाशारी, पुलिस एहलकार आहे अब्दुल मालिक खोसो जेको आहे उनखे हटायो आहे। उन सां गॾु जेके केतिरा ई पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खे हटाए करे मुख़्तलिफ़ जेके थाणा आहिनि ओॾां जेको उन्हनि खे जेको रवानो कयो आहे। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके अवामी जेके शिकायतुनि ते उहे जेके शहरी आहिनि उन्हनि में ख़ुशी जी जेका लहर आहे उहा जेका आहे छइजी वई आहे। उन्हनि जेका एसएसपी जेकाबाद खां जेके वॾियूं अञा बि जेके उमेदूं रखनि था त कुझु अहिड़ा पुलिस में थाणनि ते कारियूं रिढियूं जेके मुक़ररु आहिनि उन्हनि जे बि ख़िलाफ़ु जेका आहे त फ़ौरन जेका कार्रवाई आहे उहा बि जेका उन्हनि ख़िलाफ़ु कई वञे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।